अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वलिकार आवां सायरा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जो एटमी प्रोग्राम 20 सालनि ताईं मुअतल करण ते को बि एतराज़ न आहे। ताइवान मामले ते को बि तकरार थियण न पियो वञे, उन बाबति को बि वाइदो न आहे कयो। फ़िलहाल ताइवान खे हथियार ॾियण जो को बि फ़ैसिलो न थियो। थी सघे थो त हथियार ॾियूं। ताइवान बाबति पॉलिसी तब्दील नाहे कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर पारां पाकिस्तान जे हिकु भेरो ॿीहर तारीफ़। ट्रंप चयो आहे त कुझु ॾींहं अंदरि ईरानी तेल ख़रीद कंदड़ चीनी कंपनियुनि तां पाबंदियूं ख़तमु कंदासीं। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान तकरार जो को बि फ़ौजी हल नाहे। विढ़ण जे लाइ तयार आहियूं। सफ़ारतकारी चाहियूं था गुंडागर्दी तारीख़ खे कचरा कुंडी में उछलाए छॾींदी। दिल्ली में ब्रिक्स परॾेही वज़ीरनि जे कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे ईरानी परॾेही वज़ीर चयो आहे त हरमज़ वापारी जहाज़नि जे लाइ खुलियल आहे। जहाज़नि जो अमलो ईरान सां सहकार करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीनी कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां पाक चीन कारोबारी सतह ते ताउन वधण ते इत्मीनान जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो आहे त ताउन सीड़पकारी ऐं सनअती शराकतदारी खे हथी वठाईंदो। हलंदड़ महीने जे आख़िर में चीन जे दौरे जो मुंतज़िर आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान जे अवाम लाइ पीपल्स एयर एम्बुलेंस जो इफ्तिताह करे छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बलोचिस्तान जे 8 ज़िलनि में चाइल्ड लाइफ फाउंडेशन सां गॾिजी कमु कयो पियो वञे। पीपल्स पार्टी हमेशह अवाम दोस्त ऐं ग़रीब दोस्त सियासत कंदी आहे। पूरे ख़िते ऐं दुनिया में तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि, उन करे माशी मुश्किलातूं में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे। बलोचिस्तान में सिहत वारे शोबे जे 11 मनसूबनि जी इफ़्तिताही तक़रीब कोटिया में मुनक़िद। बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त बलोचिस्तान जे हर शहरी जो हक़ आहे त खेसि मुफ़्त ऐं मयारी सिहत जूं सहूलियतूं मिलनि। कोशिश रही आहे त अवाम खे मुफ़्त ऐं मयारी इलाज जो सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। सिहत जूं सहूलियतूं अवाम खे उन्हनि जे दरवाज़े ताईं मिलणु घुरिजनि। ईद खां पोइ बलोचिस्तान में BICV जो इफ़्तिताह कंदासीं। सिंध पुलिस बदनाम मंशियात फरोश औरत अनमोल उर्फ पिंकी जी गिरफ़्तारी। लाहौर मां थियण वारी बयाननि खे रद्द करे छॾियो। कराची पुलिस चीफ आज़ाद खान चयो आहे त अनमोल उर्फ पिंकी जी गिरफ़्तारी 12 मई ते कराची मां थी आहे। पिंकी जी नेटवर्क में शामिल माण्हुनि खे बि पकड़ियो वियो आहे। नेटवर्क में 20 खां वधीक औरतूं शामिल आहिनि, जिन मां 12 जो तालुक़ लाहौर सां आहे। पिंकी जे नेटवर्क में असांजा हीरोज़ ऐं स्टार्स बि शामिल आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एडिशनल IG आज़ाद खान ॿुधायो आहे त गिरफ़्तार कयल पिंकी जी मोबाइल फ़ोन मां 869 नंबर मिलिया आहिनि, जिन मां 132 नंबर कराची जा आहिनि। पिंकी कराची में 2018 खां कमु शुरू कयो। सिंध में पिंकी मथां 20 केस दाख़िल आहिनि। सिंध हुकूमत कणिक जी पोखी न कंदड़ आबादकारनि खां पैसा वापसि वठण जो हुकुम ॾेई छॾियो। समूरनि DCs खे ख़त। डिफॉल्टर आबादकारनि खे 5 सालनि ताईं का बि सब्सिडी न ॾियण जो फ़ैसिलो। सूबे अंदरि 3,30,000 आबादकारनि जी तस्दीक़ खां पोइ खैन फ़ी एकड़ ते 14,000 रुपया ॾिना विया हुआ। ख़त में ॼाणा वियो आहे त कुझु आबादकारनि सब्सिडी वठण बावजूदि कणिक जी पोखी नाहे कई, जेका काबीना जे फ़ैसिले प्रोग्राम जी शर्तनि जी सिधी रीत भंजकड़ी आहे। तंगवाणी वेझो नसीर शाख जे पुल तमीराती कम दौरान रही पई। 3 पोरियत दबजी फौत। कोठ शाहज़ैन खान बिजाराणी भरिसां वाक़ियो। कम कंदड़ पोरियत दबजी विया। 3 ॼणा फौत। बिंजी अबूबकर नंदवाणी ऐं मां बख्श नंदवाणी तौर सुञाणप। राजू खनानी में मला बिरादरी के 2 दुरनि में ज़मीन की मालकीता जहिड़ो 23 ॼणा ज़ख़्मी। देर छाछरे में ज़मीन की मालकीता मला दुरनि में छेड़े दौरान कुहाड़नि लठनि जो आज़ादाना इस्तेमाल छेड़े सबब 2 दुरनि जा 23 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी मां 4 ॼणनि जी हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई पई वञे, जेका बाद में वाहम मिट्टी खणण तां पठाण ब्रोही दुरनि में छेड़ो। लठियूं लॻण जे नतीजे में 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पटीदन में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंद। बदअमनी ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। सिद्धू चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी। अॻवाननि चयो आहे त शहर ऐं पासे बदअमनी वधी वई आहे। पुलिस तहरीक नथी वठे। इलाइक़े मां थियल फुरू ऐं चोरी वापसि कराए अमन बहाल करायो वञे। सखर में जवाबदार पंहिंजी घरवारी खे कुही क़तल करे छॾियो। गोल टुकरे पाड़े में
घरू अणवरता औरत साल रिंद बेदर्दी सां कतल वाक़े बाद जवाबदार गुलाब रिंद फरार मक़तूला जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन जे हवाले मक़तूला औरत जे भाउ ज़ाहिद रिंद ॿुधायो त भेड़ी में संदसि भेण खे तेज़दार औज़ार सां गलो कपे क़तल करण बाद फरार थी वियो आहे। कार्रवाई करे साणसि इंसाफ़ कयो वञे। तंडे मोहम्मद खान में बरतरफ सिविल जज समेत 4 जवाबदार गिरफ्तार मंशियात हथ हैदराबाद मेन रोड ते पुलिस जो कार ते छापो 14 कटा चूरो सोपारी हथकड़ जी दावा गिरफ्तार थियलनि में अगूणो सिविल जज ज़ाहिद मुगेरी साजिद लाशारी बिलाल सुमरो ऐं मुनीर मला शामिल। पुलिस ज़रियनि मूजिब गिरफ्तार अगूणे जज वटां पिस्टल बि हथ आयो आहे।